हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार इन उमेद सां त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदव। आउं तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार अॼु हाज़िर थियो आहियां सिंधी मॉडल पेपर नंबर 9 सां गॾु, जंहिंमें हूंदा सिंधी अदब जा अहम सवाल, जेके सवाल तव्हांखे मुख़्तलिफ़ टेस्टनि में कमु ॾींदा या उहे दोस्त जेके सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट टेस्ट जी तयारी कनि पिया उन्हनि जे लाइ ही सवाल लाभाइता थींदा। सो पहिरें सवाल तरफ़ हलूं था। तजरीदी नज़म जो अवाइली शाइर कंहिंखे सम्झियो वञे थो। तजरीदी जेको नज़म आहे सिंधी अदब में उनजो शुरूआती शाइर या अवाइली शाइर कंहिंखे सम्झियो वञे थो। नबी बख्श लिगारी, सलीम हालाई, शाह इनायत, मलक नदीम। त पहिरें जो सही जवाब थींदो मलक नदीम। तजरीदी नज़म जो अवाइली या बुनियादी या शुरूआती शाइर जेको आहे उहो मलक नदीम खे सम्झियो वञे थो। सवाल नंबर ॿियो आहे, लोक अदब जे तख़लीक़ार खे छा चइबो आहे? लोक अदब जेको तख़लीक़ कंदो आहे उनखे छा चइबो आहे? मोरख, सुजाण, सालिक, सुघड़। त सवाल नंबर ॿिए जो सही जवाब थींदो सुघड़। लोक अदब जे तख़लीक़ार खे सुघड़ चइबो आहे। सवाल नंबर 3 आहे, मशहूरु लोक गीत जमालो कहिड़े दौर सां तालुक़ रखे थो? टालपुर, अरब, राय या अरगून। त 3 नंबर जो सही जवाब थींदो टालपुर। मशहूरु लोक गीत जमालो टालपुर दौर सां तालुक़ रखे थो, या लोक गीत जमाले जी जेका शुरूआति थी या जेको तख़लीक़ थियो हो टालपुर दौर में तख़लीक़ थियो या मीरनि जे दौर में तख़लीक़ थियो। सवाल नंबर 4 आहे, शाह जी शाइरी में औरत जो रूप कंहिंजो लिखियल किताब आहे या कंहिंजो लिखियल आहे? नूर अफरोज़, सुमेरा ज़रीन, फ़हमीदा हुसैन, दुर्शेवार सैयद। त सवाल नंबर 4 जो सही जवाब थींदो फ़हमीदा हुसैन। शाह जी शाइरी में औरत जो रूप जेको किताब लिखियल आहे उहो कंहिंजो लिखियल आहे? फ़हमीदा हुसैन जो लिखियल आहे। सवाल नंबर 5 आहे, हमा ओस्त कंहिंजो लिखियल आहे? हमा ओस्त किताब कंहिंजो लिखियल आहे? आगा सलीम, गुलाम नबी सूफ़ी, हलीम बिरोही, दुर्शेवार सैयद। त इन जो सही जवाब थींदो सवाल नंबर 5 जो आगा सलीम। हमा ओस्त जेको नावल लिखियल आहे उहो आगा सलीम साहब जो लिखियल नावल आहे। सवाल नंबर 6 आहे, हम ओस्त किताब कहिड़ी सिन्फ़ ते लिखियल आहे? नसरी नज़म, हाइका, अफ़साना, नावल। त सवाल नंबर 6 जो सही जवाब थींदो नावल। हम ओस्त जेको लिखियल आहे आगा सलीम साहब जो उहो नावल आहे। सवाल नंबर 7 आहे, लुत्फ़ अल लतीफ़ कंहिंजो लिखियल किताब आहे? मीर अब्दुल हुसैन सांगी, दीन मोहम्मद वफ़ाई, काको भेरूमल, हुज्जत मूलचंद, गुरबख्शाणी। त इन जो सही जवाब थींदो दीन मोहम्मद वफ़ाई। सवाल नंबर 8 आहे, पढ़ाॾो सो सॾु नाले मशहूरु किताब कंहिंजो लिखियल आहे? पढ़ाॾो सो सॾु नाले मशहूरु किताब कंहिंजो लिखियल आहे? मीर अली नवाज़, आगा सलीम, अमर जलील, सिराज उल हक़। त 8 नंबर जो सही जवाब थींदो सिराज उल हक़। पढ़ाॾो सो सॾु जेको किताब लिखियल आहे उहो कंहिंजो लिखियल आहे? सिराज उल हक़ साहब जो लिखियल आहे। सवाल नंबर 9 आहे, पढ़ाॾो सो सॾु नाले मशहूरु किताब कहिड़ी सिन्फ़ ते मुश्तमिल आहे? मतिलबु जेको किताब लिखियल आहे उहा कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ रखे थो? नावल, अफ़सानो, ड्रामो या नज़म। त इन जो सही जवाब थींदो नावल। पढ़ाॾो सो सॾु जेको आहे उहो नावल आहे ऐं कंहिंजो लिखियल आहे? आगा सिराज उल हक़ मेमन साहब जो लिखियल नावल आहे। सवाल नंबर 10 आहे, लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो कंहिंजी तसनीफ़ आहे? लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो कंहिंजी तसनीफ़ आहे? अलादात बोयो, प्रोफेसर अली नवाज़, डॉक्टर अब्दुल करीम संदेलो, डॉक्टर नबी बख्श बलोच। त इन जो सही जवाब थींदो डॉक्टर अब्दुल करीम संदेलो। लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो जेको किताब लिखियल आहे या जेका तसनीफ़ आहे उहा कंहिंजी आहे? डॉक्टर अब्दुल करीम संदेले साहब जी आहे। सवाल नंबर 11 तरफ़ अचूं था, त इश्क़िया दास्तान लाखो फुलाणी कहिड़े दौर सां तालुक़ रखे थो? अरब, टालपुर, अरगून या समा। त इन जो सही जवाब थींदो समा दौर सां जेको आहे तालुक़ रखे थो। लाखो फुलाणी जो जेको किस्सो आहे उहो। सवाल नंबर 12 आहे, लुताइफ़ लतीफ़ी नाले किताब कंहिंजो लिखियल आहे? मीर अब्दुल सलाम, अब्दुल हुसैन सांगी, दीन मोहम्मद वफ़ाई या काको भेरूमल। त 12 सवाल जो जेको सही जवाब थींदो उहो थींदो अब्दुल हुसैन सांगी साहब। लुताइफ़ लतीफ़ी जेको किताब लिखियल आहे उहो कंहिंजो लिखियल आहे? अब्दुल हुसैन सांगी साहब जो लिखियल आहे।
सवाल नंबर 12 आहे लुताइफ़ लतीफ़ी नाले किताब जेको आहे उहो कहिड़ी ॿोली में लिखियलु आहे? अरबी, फ़ारसी, अंग्रेज़ी, सिंधी। त इन जो सही जवाबु थींदो फ़ारसी ॿोली में। लुताइफ़ लतीफ़ी जेको किताब लिखियलु आहे उहो कहिड़ी ॿोली में लिखियलु आहे? फ़ारसी ॿोली में लिखियलु आहे। सिंधी अदब में ॻाऊं सभ खां पहिरीं कहिड़े तौर में मिलियूं? अरब, समा, राय या सूमरा। त इन जो सही जवाबु थींदो सूमरनि जे दौर में सभ खां पहिरीं जेको आहे ॻाऊं मिलियो। सिंधी अदब जूं जेको शुरूआती जेके ॻाऊं मिलियूं आहिनि बाज़ाब्ता तौर ते त उहो सूमरनि जे दौर में मिलियूं आहिनि। सवाल नंबर 14 आहे सिंधी ॿोली में सभ खां पहिरीं अज़ीम रज़मियूं कंहिं जोड़ियो? रज़मियूं मीन्स जेको जंगी दास्तान हुजे जेको शाइरी में पेश कयो वञे त उनखे रज़मियूं चइबो आहे। भागोबान, ख़लीफ़ो नबी बख्श, बेदल या बीजल। त सवाल नंबर 14 जो सही जवाबु थींदो भागोबान। सिंधी ॿोली में सभ खां पहिरीं अज़ीम रज़मियूं जंहिं जोड़ियो उहो कहिड़ो? भागोबान हो। सवाल नंबर 15 आहे शाह सचल ऐं सामी कंहिंजो लिखियलु किताब आहे? अयाज़, अमर जलील, ताज जोयो, इब्राहिम जोयो। त इन जो सही जवाबु थींदो इब्राहिम जोयो। शाह सचल ऐं सामी जेको किताबु लिखियलु आहे उहो लिखियलु आहे इब्राहिम जोये साहिब जो। सवाल नंबर 16 आहे ओढ़ा नाले मशहूरु किताब कंहिंजो लिखियलु आहे? अयाज़ अमर शेख, अमर जलील, ताज जोयो, ग़ुलाम नबी मुग़ल। त इन जो सही जवाबु थींदो ग़ुलाम नबी मुग़ल। ओढ़ा जेको नावल आहे ओढ़ा जेको किताबु आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? ग़ुलाम नबी मुग़ल साहिब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 17 आहे ओढ़ा नाले मशहूरु किताब कहिड़ी सिन्फ़ ते मुश्तमिल आहे? हाणे ओढ़ा जेको किताबु आहे उहो कहिड़ी सिन्फ़ ते आहे? नज़म, गीत, अफ़साना, नावल। त इन जो सही जवाबु आहे नावल। ओढ़ा ग़ुलाम नबी साहिब जो मशहूरु नावल आहे। सवाल नंबर 18 आहे मोखी ऐं मतारनि जे किसे खे शाह साहिबु पंहिंजे कहिड़े सुर में बयानु कयो आहे? बिलावल, सारंग, हुसैनी या यमन कल्याण। त इन जो सही जवाबु थींदो यमन कल्याण। मोखी ऐं मतारनि जो जेको किस्सो आहे उहो शाह साहिब जे कहिड़े सुर में आहे? यमन कल्याण में जेको आहे उहो किस्सो या दास्तान जेको आहे मुश्तमिल आहे। सवाल नंबर 19 आहे शाह लतीफ़ जी शाइरी में मंज़र निगारी कंहिंजी लिखियलु आहे? कंहिंजी लिखियलु तसनीफ़ आहे? अली नवाज़ जतोई, डॉक्टर एहसान दानिश, अलीराज़ शर, अलादत बोयो। त 19 नंबर सवाल जो सही जवाबु थींदो शाह लतीफ़ जी शाइरी में मंज़र निगारी जेको लिखियलु आहे तसनीफ़ आहे उहा अलीराज़ शर जी तसनीफ़ आहे। सवाल नंबर 20 ऐं आख़िरी सवाल वींझार नाले कंहिंजी तसनीफ़ आहे? अली नवाज़ जतोई, डॉक्टर एहसान दानिश, अब्दुल करीम संदेलो, अलादत बोयो। त 20 जो सही जवाबु थींदो अब्दुल करीम संदेलो साहिबु। वींझार नाले जेका तसनीफ़ आहे उहा अब्दुल करीम संदेले साहिब जी आहे। त इहो अॼु जो लेक्चर मॉडल पेपर 9 जंहिंमें कुल 20 सुवाल हुआ ऐं इंतिहाई अहम सुवाल हुआ जेके तव्हांजी मुख़्तलिफ़ टेस्टनि में तव्हांखे कमु ॾेई सघनि था। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाल्लाह वरी कंहिं नए मौज़ू सां गॾु या नए मॉडल पेपर सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।